अस्सलाम वालेकुम। मां डॉक्टर फातिमा शहनाज अंसारी न्याणी शहीद शहनाज अंसारी MPA अॼु मुंहिंजी माउ खे जेको जिन क़त्ल कयो जिन मुंहिंजी माउ खे क़त्ल कयो 15 तारीख़ ते अॼु उन्हनि जे कातिलनि मूंखे पुलिस जे अॻियां धमकियूं ॾिनियूं आहिनि, लाइफ थ्रेट्स ॾिना आहिनि त असां तोखे न छॾंदासीं ऐं मरण वारी त मरी वई, हाणे तुंहिंजो वारो आहे। जेके फसल हुआ जेके शयूं सभिनि ते उन्हनि कब्ज़ा कया, सभिनि ते हुननि जेको आहे पंहिंजा फसल काया आहिनि, लेकिन मूंखे ख़बर नथी अचे त हिते सभु ख़ामोश छो आहिनि ऐं मुंहिंजी माउ खे जिन बेदर्दीअ सां क़त्ल कयो अॼु उन्हनि मूंखे लाइफ थ्रेट्स ॾिना आहिनि ऐं अॼु मूंखे उन्हनि चयो आहे त तोखे असां न छॾींदासीं। इवन पुलिस अमले जे साम्हूं उन्हनि मूंखे लाइफ थ्रेट्स ॾिना आहिनि। जेके कातिल जा भाइर आहिनि, तालिब खोखर, इसरार खोखर, फरमान खोखर, आशिक खोखर ऐं ॿिया जिन मूंखे लाइफ थ्रेट्स ॾिना आहिनि, जिन मूंखे पुलिस जे अॻियां लाइफ थ्रेट्स ॾिना आहिनि त तोखे असां न छॾींदासीं। ऐं अॼु उहे जेके आहिनि उहे आज़ाद वेठा घुमनि। मां अपील थी कयां आलनि इदारनि सां, मां अपील थी कयां चीफ ऑफ जस्टिस सां, मां अपील थी कयां IG सिंध सां त मूंखे जल्द खां जल्द जेको आहे इंसाफ़ फराहम कयो वञे। जिन मुंहिंजी माउ खे बेदर्दीअ सां क़त्ल कयो आहे, जिन मुंहिंजी माउ खे सरेआम मुंहिंजे साम्हूं क़त्ल कयो आहे, जंहिंजी आई विटनेस ख़ुदि मां पाण आहियां, जंहिं क़त्ल कयो आहे, उन्हनि मूंखे अॼु सरेआम धमकियूं ॾिनियूं आहिनि पुलिस अमले जे साम्हूं। मां अपील थी कयां आला इदारनि खे त इन ते जल्द खां जल्द एक्शन खयो वञे ऐं हिननि खे अरेस्ट कयो वञे। इवन उन्हनि पुलिस अमले जे साम्हूं मूंखे धमकियूं ॾिनियूं।